अस्सलामुअलैकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। सब खां पहिरीं अव्हांखे अहम ख़बरुनि खां आगाह कंदा हलूं। कराची ऐं हैदराबाद समेत सॼे सिंध में बरसात जो सिलसिलो जारी आहे। सुभाणे खां चौमासे जो हिकु ॿियो सिस्टम सिंध ते असरअंदाज़ थियण लाइ तयार आहे। कराची ऐं हैदराबाद में गुज़िरियल सॼी राति वक़्फ़े सां बरसात थींदी रही। केतिराई इलाइक़ा पाणी हेठि अची विया। कराची में तेज़ बरसात सबबि कोरंगी काज़वे अञा ताईं पाणी हेठि आहे। इंतिज़ामिया कोरंगी काज़वे खे ट्रैफ़िक लाइ बंदि करे छॾियो आहे, जिते कंहिं बि अणवणंदड़ वाक़िए खां बचण लाइ इलाइक़े जे पुलिस ऐं ट्रैफ़िक पुलिस एहलकार मौजूदु आहिनि। काज़वे जी बंदिश बावजूदि कुझु शहरी प्यादल पाणी पार करण जी कोशिश करे रहिया आहिनि, जंहिं करे जानी नुक़सान जो ख़दशो आहे। ॿिए तरफ़ काज़वे ते हलंदड़ कुझु मोटरसाइकिलूं पाणी में ॿुॾी वयूं। होॾां ॼामशोरो, कोटड़ी, नवाबशाह, सरहाड़ी, खानवा हाणे ॿियनि शहरनि में बरसात जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी आहे। बिजली जो निज़ाम धरम भरम थी वियो। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।